साईं कीअं थियल ऐं उन्हनि जी सालगिरह में अॼु जेके तव्हां सभु मौजूदु आहियो हिते हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश हिकिड़ो नंढड़ो ध्यानु जेको साईं कीअं थिए हो ऐं उहो एॾो अहम हो जो साईं कीअं थियल 1935 में जॾहिं पाण सिंध लोकल बोर्ड कराची डिस्ट्रिक्ट जो जेको प्रेसिडेंट हो ऐं पाण हिकिड़ो ख़्यालु कयो हो त आउं चाहियां थो त सिंध जे हर 500 आबादी रखंदड़ स्कूल में 500 जी आबादी रखंदड़ ॻोठ में स्कूल क़ाइमु हुजे उन तइलीम जी ऐं उन वक़्तु ॻाल्हि कई चवण जो मतिलबु इहो आहे साईं कीअं जेको फिकिर अॼु सॼी दुनिया जे अंदरि अमुन जे लाइ आस्थान जे लाइ ऐं सॼी दुनिया जे अंदरि मुलायत ऐं इंसाफ़ जे ख़ात्मे जे लाइ हिकिड़ो वॾो किरदारु निकिरे थो अॼु तव्हांखे असांखे शहर में जेको आहे आश्रम में इहो वचन करणु घुरिजे त साहित्य जी जेका शइ